नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तालका सिंधड़ी जे फुलाडियो थाणे जे हद ॻोठ हुसैन कालूरू जो रहवासी नौजवान पोरियत ईसर भील 3 ॾींहं खां गुम। जी नाज़रीन, संदसी नंबर तां वारसनि खां 15 लाख रुपया भुंग तलब। नाज़रीन, फुलाडियो थाणे जी हद ॻोठ हुसैन कालूरू जो रहवासी नौजवान पोरियत ईसर भील 3 ॾींहंनि खां गुम। संदसी नंबर तां वारसनि खां 15 लाख रुपये जो भंग तलब। जी नाज़रीन, अचो त वधीक ॾिसूं था यूसुफ दर्श जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, ये फुलाडियो थाने जी हद जो ॻोठ है हुसैन बख्श कालरू, जितां खां नौजवान ईसर भील जो कोई 3 ॾींहं पुरसरार नमूने गुम थी वियो, जेखां पोइ गुज़िरियल राति जेका आहे नामालूम माण्हुनि पारां कॉल करे 15 लाख रुपया भुंग तलब कई आहे। जॾहिं त हुननि मुतालबो रखियो आहे त सुभाणे भुंग ना ॾिनो त घर त नचींदो निकिरंदो। ऐं उनखां पोइ जेको हिननि जा वारसनि बाबू भील ऐं ॿिया हुन सिंधड़ी प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजो पुटु असांखे बाज़ियाब कराए ॾिनो। हिननि वधीक चयो त असांजे पाड़े जा शर बिरादरी जा माण्हू असांजे नौजवान खे मोटरसाइकिल ॾियण जो आसरो ॾेई वठी विया हुआ, जंहिंखां पोइ ग़ाइबु थी वियो। ॿिए पासे हिननि फुलाडियो थाणे ते अहिड़े क़िस्म जी केस पूरो दाख़िल करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ पुलिस अञा को बि कार्रवाई न आहे करे सघी। जी